अस्सलाम वालेकुम नाज़रीन। कيبر खां عبدالحئي शھوڪ जी ख़बर ॾींदा हलूं। कيبر लॻ खंडो में शहीद राणी محترمہ بينظير फोटो जे वैजहू साथी सिंध पीपल्स स्टूडेंट फेडरेशन सपाफ जे अॻूणे मरकज़ी सदर शھيدآفتاب आलम शोरो जी 31वीं वरसी सन्दस अबाणि ॻोठ में शھيدآفتاب आलम शोरो हाउस ते अक़ीदत एहतराम ऐं सादगीअ सां मल्हाई वई। वरसीअ जे मौक़े ते बलाول भुट्टो ज़रदारी जे कोऑर्डिनेटर रेस सोराब खान मरी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी मटियाला ज़िले जे सदर सैयद अली हुसैन शाह, ॼामोड़ लाला मुराद, सजाद शोरो, कलीम भिट्टा, फ़कीर जूनियर इक़बाल, हेसबाणी, कामरान शाहाणी ऐं ॿियनि पाकिस्तान पीपल्स पार्टी, सिंध पीपल्स स्टूडेंट फेडरेशन, सपाफ यूथ जे अॻुवाणीअ में कारकुननि शहीदआफ़ताब आलम शोरो जे भाउ शाहनवाज़ आलम शोरो सां गॾिजी शहीद जी मज़ार ते हाज़िरी भरे ऐं गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी। खंडो वेझो शहीदआफ़ताब आलम शोरो हाउस ते मल्हायल वरसी तक़रीब पार्टी अॻुवाणनि खां सवाइ जमील मंगवाणो, एडवोकेट अमीर चव्हाण वॾेरो, होंदल शोरो वॾेरो, अली गोहर शोरो, मीर मुर्तज़ा शोरो, अमीर बख्श शोरो समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी, सिंध पीपल्स स्टूडेंट फेडरेशन, सपाफ, पाकिस्तान पीपल्स पार्टी यूथ जे अॻुवाणनि ऐं वर्करनि इलाइक़े वासियुनि शिरकत कई। आख़िर में आयल सभिनी माण्हुनि खे ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जी मानी खाराई वई।